असांखे 7 भाङे 4 खे एज़ अ मिक्स्ड नंबर यानी गॾियल अणपूर में लिखणो आहे। 7 भाङे 4 इम्प्रॉपर फ्रैक्शन यानी गैर वाजिब अणपूर आहे, छो 7 वॾो आहे ऐं 4 नंढो आहे। मां तव्हां करण जो हिनखे हिकिड़ो सवलो तरीक़ो सेखारींदुसि, पोइ हिनखे ॾिसंदासीं हिन जो असुल मक़सदु आहे छा। हाणे असांखे मालूम करणो आहे कि असां 7 भाङे 4 खे गॾियल अणपूर में कीअं ज़ाहिर करे सघूं था। ठीकु आहे, त इनखे करण जो हिकिड़ो सवलो तरीक़ो इहो आहे कि तव्हां 7 खे चेन सां वंड कयो, छो जो इन जो अपां जो मतिलबु इहो हूंदो आहे असां वंड कंदा आहियूं। ठीकु आहे, त हाणे जॾहिं हिन सां वंड कंदासीं त असां चेन सां वंड कंदासीं 7 खे। जॾहिं 7 सां वंड कंदासीं त असां चेन जो खोड़ो हिकु दफ़ो हणंदासीं, अगरि चयो ॿ दफ़ा खोड़ो हयोसीं त असांजो जवाबु 8 अची वेंदो। चेन जो खोड़ो हणंदासीं, टेबल हणंदासीं हिकु दफ़ो। जॾहिं चेन जो खोड़ो हिकु दफ़ो टेबल हणंदासीं, असां मथे कोशंट में 1 लिखंदासीं। ठीकु आहे, चेन खे जॾहिं 1 सां ज़रब ॾींदासीं असांजो ईंदो 4, 4 खे कट कंदासीं 7 मां, असांजो रिमाइंडर पाछी बचंदी 3। हाणे अगरि असांखे हिनखे गॾियल अणपूर में लिखणो आहे त पहिरियों असां हिनखे गॾियल अणपूर में लिखूं था। ठीकु आहे, मिक्स नंबर लिखूं था, पोइ हिन जो मतिलबु सम्झंदासीं। हाणे जॾहिं 7 खे तव्हां चेन सां वंड कंदव त तव्हांखे वंड में हिकिड़ो होल सॼो माना हिकिड़ो बचंदो क्वेश्चन। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हांजो रिमाइंडर छा बचियो, जॾहिं वंड करण खां पोइ रिमाइंडर बचियो तव्हांजो 3, माना पाछी पंहिंजी बची 3, त 3 इहो हिते लिखंदासीं ऐं इहो 3 हितां आयो हुयो। ठीकु आहे, हिन सां वंड छा सां कईसीं, चेन सां, त असांजे वंड इन 3 खे असां वंड कराईंदासीं चेन सां, यानी हिन जो मतिलबु छा थियो कि हिकिड़ो सॼो ऐं 3 हिसा चेन जा। इहो असांजो आयो गॾियल अणपूर जो जवाबु। हाणे तव्हांखे ईअं लॻंदो हूंदो कि मां हिते को जादू करे छॾियो, त परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। मां 7 खे चेन सां वंड कराई, हिकिड़ो सॼो बचियो ऐं 3 चौथायूं बचियूं, 3/4। ठीकु आहे, 1 होल 3/4 हिनखे ईअं पढ़िबो आहे, हिकु सॼो 3 चौथायूं। हाणे इहो कमु करे छो थो, इहो छो ई सही आहे, त इनखे अचो कि तसवुरु करे ॾिसूं इहो थींदो कीअं। हाणे असांखे 7/4 7 भाङे 4, हाणे असांखे इनखे तसवुरु करे ॾिसूं था। ठीकु आहे, त हाणे असां तसवुरु करण लाइ हिकु नंढो चोरस ठाहियूं था। ठीकु आहे, हिकु नंढो असां चोरस ठाहियोसीं, असां हिनखे 1/4 यानी 1/4 चऊं था। ठीकु आहे, हाणे इहो 1/4 आहे, त असां हिनखे कॉपी पेस्ट करे ॾिसूं, मुंहिंजी असांखे 2 3 वधीक मज़ीद मिली सघनि। हाणे असां हिकिड़े 2 चोरस ठाहिया, हाणे असां वटि 2 चौथायूं थी वियूं, 1/4 हिकिड़ी, 2 चौथायूं, हाणे माना 2 चोरस 2 चौथायूं। असां टियों बि ठाहियोसीं, हाणे हे थी वियूं असांजूं 3 चौथायूं। ठीकु आहे, ऐं चोथों ठाहियोसीं, हाणे ठही करे 4 चौथायूं। हाणे 4 चौथायूं मिली करे हिकु सॼो ठाहिनि थियूं। ठीकु आहे, हाणे असां 5 ठाहियोसीं, हिकिड़ो ॿियो चौथाई, हिकु सॼो ॿियो सॼो पूरो कयूं। ठीकु आहे, 6 चौथाई। ठीकु आहे, हाणे असां 7 चौथाई हिकिड़ी ठाहीसीं हिते। हाणे हिते असां छा कयोसीं कि असां 7 भाङे 4 यानी 7 चौथायूं हिते हिन शिकिल में ठाहे करे लिखियोसीं, साइड में जेके असां ठाहियूंसीं। ठीकु आहे, हाणे 7 चौथाइनि खे हाणे असांजो हे ज़ाहिर छा थो करे, खॿे पासे वारो हे छा ज़ाहिर थो करे 4 चौथायूं माना 4 भाङे 4, ऐं हे 3 चौथायूं त 3 भाङे 4। ठीकु आहे, हाणे 7 भाङे 4 खे असां हिन शिकिल में लिखियो आहे, 4 चौथायूं ऐं 3 चौथायूं अलॻि अलॻि करे करे इनखे पाण में जोड़ करे छॾियो, त असां हिन शिकिल में लिखी सघूं था 7 भाङे 4 बराबरि 4 भाङे 4 जोड़ 3 भाङे 4। ठीकु आहे, 4 भाङे 4 छा खे ज़ाहिर थो करे, इहो सॼो हिकु आहे, 1 होल आहे हिनखे चइबो आहे, त हिकु सॼो आहे इहो। ठीकु आहे, ऐं हिन सां गॾु आहे 3 भाङे 4 माना 3 चौथायूं। ठीकु आहे, त असां हिनखे लिखी सघूं था हिकु सॼो ऐं गॾु 3 चौथायूं, त 1 होल 3/4। हे 3 चौथाइनि खे ज़ाहिर थो करे, हे हिकिड़े सॼे खे ज़ाहिर थो करे। हाणे असां कयूं छा था कि असां 7 चौथाइनि खे हिन मिक्स्ड नंबर यानी गॾियल अणपूर में करे लिखियोसीं। ठीकु आहे, हाणे असां कयूं छा पिया, 7 खे असां चेन सां वंड कयोसीं, असां हिकु सॼो बचियो, त असांखे ॿुधाइणो हुयो त सॼा टोटल आहिनि घणा, न हिकु होल सॼो घणो आहे। त तव्हां हिकिड़ो पिज़्ज़ा जो मिसाल वठो। ठीकु आहे, पिज़्ज़ा जो मिसाल वठंदव त तव्हां हिकिड़ो पिज़्ज़ा आहे जंहिंजा असां 4 हिसा था कयूं, तव्हां वटि हिकिड़ो पूरो पिज़्ज़ा आहे। ठीकु आहे, ऐं हिकिड़ो ॿियो पिज़्ज़ा आहे जंहिंजा तव्हां वटि 3 हिसा बचियल आहिनि, 3 पीसिस बचियल आहे। ठीकु आहे, त इहो ज़ाहिर थो करे हिकु सॼो ऐं 3 चौथायूं, त 1 होल 3/4।